में एल्यूमिनियम, सिलिकॉन, फास्फोरस, सल्फर, क्लोरीन, आर्गन, पोटेशियम एंड कैल्शियम। वी एलिमेंट तव्हांखे यादि हुजनि, ठीकु आहे न। अॻिते पोइ कुझु अहम आहिनि, जीअं कापर थी वियो, सिल्वर थी वियो, सिल्वर आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ कुझु मीन्स मर्करी आहे। इन्हनि जा माना नाला तव्हांखे अचणु घुरिजनि, ठीकु आहे न, छो त इहे अहम एलिमेंट आहिनि। कुझु अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके मीन्स तव्हांखे यादि करणा पवंदा अॻिते, ठीकु आहे न। त हाणे सोडियम जेको आहे, इन जी सिंबल जेका आहे उहा कहिड़ी आहे? Na। हाणे सोडियम जी सिंबल एस छो कोन्हे? छो त ही लैटिन नेम नेट्रियम मां वरितल आहे। कहिड़े मां वरितल आहे? नेट्रियम मां वरितल आहे, ठीकु आहे न। तंहिंजे करे हिन जी सिंबल उतां वरिती वई आहे, नेट्रियम मां, ठीकु आहे न। इहो बि तव्हांखे ज़हन में हुजे त मीन्स सोडियम जेका आहे कहिड़े लातिनी नाले मां वरितल आहे? दैट इज़ नेट्रियम। ओके। मैग्नीशियम जी सिंबल जेका आहे उहा आहे Mg। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, मीन्स जेको बि एलिमेंट हूंदो आहे हुनजो अखर जेको हूंदो आहे, अल्फ़ाबेट जेको हूंदो आहे, वॾे अल्फ़ाबेट में तव्हां लिखंदा आहियो। एलिमेंट जी जेका सिंबल हूंदी आहे न, उहा कहिड़े अल्फ़ाबेट में? वॾे अल्फ़ाबेट में। ऐं उन खां पोइ जेकॾहिं कंहिं बि सिंबल में ॿ अखर अचनि त पहिरियों अखर जेको आहे वॾे अल्फ़ाबेट में, ॿियो जेको आहे उहो नंढे अल्फ़ाबेट में, ठीकु आहे न। एल्यूमिनियम सिंबल छा थींदी? Al। सिलिकॉन Si, फास्फोरस P, सल्फर, क्लोरीन, आर्गन, पोटेशियम जी छा आहे? K। उन खां पोइ कैल्शियम जी छा आहे? Ca। या तो कैलियम वरितल आहे, ठीकु आहे। एटॉमिक नंबर, एटॉमिक मास। हाणे हीअ शयूं जेके आहिनि तव्हांजी जेका 7th जी साइंस आहे, हीअ जेके मां तव्हांखे कल्ह खां वठी पढ़ायो आहे, उहे सभु 7 जी साइंस में मौजूदु आहिनि। 7 जो हिकिड़ो चैप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ एटम, ठीकु आहे न। स्ट्रक्चर ऑफ एटम, त सभु शयूं जेके आहिनि, एटम, उन खां पोइ एलिमेंट, एटॉमिक नंबर, एटॉमिक मास, इहे सभु शयूं उते आहिनि। पर उते ईंदासीं त तव्हां फर्दर उते ॾिसी छॾंदो, ठीकु आहे न। त हाणे सोडियम जेको आहे हुनजो एटॉमिक नंबर छा आहे? 11। मैग्नीशियम जो 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20। ऐं जो एटॉमिक मास सोडियम जो घणो आहे? 23, 24, 27, 28, 30, 32, 35.5, 19, sorry 18, 38, 39 एंड 40। इन जा छा आहिनि? एटॉमिक मास आहिनि। हे छा आहिनि? इन जा एटॉमिक मास। उन खां पोइ इन्हनि में प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन जी तइदाद तव्हां पाण लिखी सघो था। हाणे ॾिसो, प्रोटॉन जी तइदाद जेको एटॉमिक नंबर हूंदो उहो ई हूंदी, इलेक्ट्रॉन जी तइदाद बि इहो ईंदी, ठीकु आहे न। न्यूट्रॉन जी तइदाद कीअं मालूम थींदी? एटॉमिक मास मां एटॉमिक नंबर कट कबो। हाणे जो एटॉमिक मास आहे 23, एटॉमिक नंबर छा आहे? 11, सही आहे। त 23 मां 11 या भाई घणा बचा? 12। इहो छा थियो? हुनजो एटॉमिक मास आहे। त न्यूट्रॉन जी तइदाद छा थी हुन में? 12, ठीकु आहे न।
त ईअं तव्हां सभिनी जो जेको आहे सो आसानी सां न्यूट्रॉन जी तादाद बि मालूम करे सघो था, इलेक्ट्रॉन एंड प्रोटॉन जी तादाद बि मालूम करे सघो था। ठीकु आहे न बाबा? त हीउ लिखी छॾियो अथव। हाणे इन खां पोइ हाणे अचूं था पंहिंजे टेक्स्ट बुक ते। ठीकु आहे न? हीअ त बेसिक शयूं थियूं, बेसिक शयूं तव्हांखे ज़हन में हुजनि। और हिकिड़ो माना अॻिते वरी पाण जेको अची बेसिक शयूं जीअं मालिक्यूल छा आहे, कंपाउंड छा आहे, मिक्सचर छा आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेके बि बेसिक टर्म ईंदा उहे पाण अॻिते पढ़ंदासीं। छो त हींअर पढ़ंदासीं और अॻिते बि साॻी शयूं ईंदियूं। सही आहे न? त हींअर टाइम वेस्ट थींदो, टाइम घटि आहे। ठीकु आहे न? त हाणे अचूं था डायरेक्ट टेक्स्ट बुक 5 खां 5 में। हाणे साइंस जा जेके चैप्टर आहिनि उन्हनि में बायो बि आहे, केमिस्ट्री बि, फिजिक्स बि। त चैप्टर नंबर 5 मैटर एंड इट्स स्टेट्स ऑफ मैटर। त हाणे ठाहे छॾियांव। जेके शुरू वारा 4 चैप्टर आहिनि उहे बायो सां रिलेटेड आहिनि। ठीकु आहे न? छा सां? बायो सां। हाणे में चैप्टर नंबर 5 जेको आहे उहो आहे मैटर एंड इट्स स्टेट्स। मैटर एंड इट्स स्टेट। सभिनीनि खां पहिरियां अचूं था त मैटर छा आहे? मैटर मादो बेसिक टर्म आहे। ठीकु आहे? त मैटर जेको आहे एनीथिंग which occupy space and having mass। का बि शइ जेका जॻह वलारे ऐं वज़न रखे। ठीकु आहे न? उनखे छा चइबो? मैटर। का बि शइ माना यूनिवर्स में जेका बि शइ हूंदी जंहिंमें वज़न बि हूंदो ऐं वज़न सां गॾोगॾु उहा जॻह बि विलारे उनखे छा चइबो आहे? दैट इज़ मैटर। त मैटर जेको हूंदो आहे, जीअं फॉर एग्जाम्पल दिस इज़ अ पेन। पेन जेको आहे इहो बि हिकिड़ो छा आहे क़िस्म जो मैटर आहे। हिन में वज़न हूंदो आहे न? वज़न बि आहे ऐं जॻह बि विलारे थो। डस्टर आहे, ॾिसो जॻह विलारे वेठो आहे, मीन्स इहो बि मैटर आहे। का बि शइ जेका जॻह विलारे ऐं वज़न रखे उनखे छा चइबो आहे? मैटर चइबो आहे। ठीकु आहे न? हाणे मैटर जेको हूंदो आहे फॉर एग्जाम्पल तव्हां लिखी सघो था पेन, डस्टर, चेयर, ETC। इन में गैसिस बि अची सघनि थियूं, सॉलिड, लिक्विड एंड गैस जी सूरत में। उहे वरी छा आहिनि? स्टेट्स आहिनि। माना मैटर जेको आहे उहो 3 हालतनि में मिली सघे थो, जेके हिते पढ़ंदासीं पाण। घणनि हालतनि में? 3 हालतनि में। There are 3 states of matter। मादे जूं 3 हालतूं आहिनि। नंबर 1 सॉलिड, लिक्विड एंड गैस। प्लाज्मा बि आहे, उहा वरी हिते कोन था पढ़ूं छो त वरी हायर क्लासिस में तव्हां स्टडी कंदो उन्हनि जी। ठीकु आहे न? त हाणे नंबर 1 जेका आहे सॉलिड। solid having definite shape and definite volume। definite या तो फिक्स्ड भी लिखी सको था, फिक्स्ड वॉल्यूम। सॉलिड जेको हूंदो आहे उनखे हिकिड़ी फिक्स्ड शेप भी हूंदी आहे, फिक्स्ड वॉल्यूम भी हूंदो आहे। फिक्स्ड शेप तव्हां डेफिनेट भी चई सको था, माना पंहिंजी शेप। ठीकु आहे न? ठीकु आहे न? हाणे ॾिसो फॉर एग्जाम्पल चेयर आहे,
चेयर किथे बि रखो तव्हां, ठीकु आहे न, किथे बि खणी वञो, छा पंहिंजी स्टेट चेंज कंदो? माना छा चेंज थींदी हुनजी स्टेट? कोन थींदी। मीन्स उनजो जेको शेप हूंदी आहे उहा चेंज थींदी? शेप सेम ई रहंदी आहे न। का बि सॉलिड शइ हूंदी उनजी शेप छा हूंदी? फिक्स्ड हूंदी। उनजो वॉल्यूम बि छा हूंदो? फिक्स्ड हूंदो। वॉल्यूम बि चेंज न थींदो। वॉल्यूम बि फिक्स्ड हूंदो ऐं शेप बि फिक्स्ड हूंदी, ठीकु आहे न बाबा। उन खां पोइ जीअं चेयर आहे उनजो वॉल्यूम बि छा हूंदो आहे? फिक्स्ड हूंदो आहे ऐं उन खां पोइ उनजी शेप बि छा हूंदी आहे? दैट इज़ फिक्स्ड। हिन जा जेके मालिक्यूल हूंदा आहिनि दे आर टाइटली पैक्ड टू ईच अदर, माना हिक ॿिए सां बिल्कुलु मिलियल हूंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे का बि शइ जेका हूंदी आहे मैटर हूंदी आहे उनजे अंदरि एटम्स मीन्स मालिक्यूल्स मौजूदु हूंदा आहिनि। छा मौजूदु हूंदा आहिनि? मालिक्यूल। मालिक्यूल जेके ज़रणा हूंदा आहिनि, एटम मां तव्हांखे कल्ह ॿुधायो आहे, माना हर कंहिं शइ जे अंदरि एटम मौजूदु आहे। हर कंहिं शइ जे अंदरि एटम मौजूदु आहे। मीन्स जेका बि शइ ठहंदी आहे उहा एटम सां मिली करे ठहंदी आहे, ठीकु आहे न, अकॉर्डिंग टू केमिस्ट्री। सो जेके शयूं हूंदियूं आहिनि सब्सटेंस उहे टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, सॉलिड, लिक्विड एंड गैस। त जेके सॉलिड जा जेके मालिक्यूल्स हूंदा आहिनि, द मालिक्यूल्स ऑफ सॉलिड्स आर टाइटली पैक्ड टू ईच अदर, बिल्कुलु हिक ॿिए सां मिलियल हूंदा आहिनि। तंहिंजे करे ॾिसो हिन जा मालिक्यूल हिक ॿिए सां मिलियल, हिक ॿिए खे धिके सघंदा हिननि जा मालिक्यूल? धिके ई नथा सघनि, त तंहिंजे करे हिनजी शेप छा आहे? फिक्स्ड आहे। कीअं? माना ही जीअं फॉर एग्जाम्पल हिन जा मालिक्यूल आहिनि, हिकिड़ो मालिक्यूल ॿिए मालिक्यूल सां मिलियल आहे, हिकिड़ो मालिक्यूल ॿिए मालिक्यूल सां बिल्कुलु मिलियल आहे। हाणे ॾिसो ही मालिक्यूल हिक ॿिए खे धिके सघंदा? धिके ई नथा सघनि, त पोइ शेप कीअं हिनजी चेंज थींदी? शेप चेंज कोन थींदी न। माना फिक्स्ड शेप आहे, मीन्स टाइटली पैक्ड आहिनि, हिक ॿिए सां बिल्कुलु मिलियल आहिनि। दैट्स वाई द शेप ऑफ सॉलिड्स इज फिक्स्ड एंड ऑल्सो वॉल्यूम इज फिक्स्ड। वॉल्यूम बि छा आहे? फिक्स्ड आहे ऐं शेप बि छा आहे? फिक्स्ड आहे, ड्यू टू टाइटली पैक्ड ऑफ मालिक्यूल्स। माना मालिक्यूल जा छा आहिनि? बिल्कुलु माना हिक ॿिए सां मिलियल आहिनि। इन जे करे मां जी शेप नथी चेंज थिए। हिन जे करे हिनजी शेप छा हूंदी आहे? फिक्स्ड हूंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर 2 आहे लिक्विड स्टेट। लिक्विड स्टेट, लिक्विड स्टेट में छा हूंदो आहे? हिन में द वॉल्यूम is definite but shape is not fixed। वॉल्यूम ॾिठो आहे न, त इहो सॉरी लिक्विड ॾिठो आहे न, लिक्विड पाणी हूंदो आहे। पाणी ॾिसो मीन्स हुनजो वॉल्यूम त छा हूंदो आहे? फिक्स्ड हूंदो आहे। फिक्स्ड मीन्स डेफिनेट, फिक्स्ड मीन्स डेफिनेट। मीन्स पाणी खे तव्हां गिलास में विझो या जग में विझो, छा वज़न चेंज थींदो? हुनजो वज़न चेंज कोन थींदो न। पर पाणी खे जेकॾहिं मां गिलास खां हेठि ज़मीन ते हारियां थो त पंहिंजी शेप छा करींदो? चेंज करींदो। माना फिक्स्ड शेप न आहे लिक्विड जी। लिक्विड जी शेप फिक्स्ड न आहे। तंहिंजे करे चवंदा आहियूं त लिक्विड जी जेका शेप हूंदी आहे उहा फिक्स्ड न आहे, पर हुनजो वॉल्यूम डेफिनेट आहे, माना फिक्स्ड आहे। माना वॉल्यूम चेंज नथो थिए, हुनजो वॉल्यूम चेंज नथो थिए। गिलास में पियो आहे साॻियो वज़न, उन गिलास जो पाणी वरी जग में विझो, वरी तव्हां हुनखे मेयर कयो, वरी वज़न छा थींदो? चेंज थींदो या? वज़न त चेंज नथो थिए न, वज़न सेम रहंदो, पर हुनजी शेप चेंज थी वेंदी आहे। शेप हुनजी फिक्स्ड न आहे। बट इट कैन टेक शेप इन एनी कंटेनर। कंटेनर जो मतिलबु छा आहे? का बि शइ जीअं गिलास थी वियो, जग थी वियो, बाल्टी थी वई, इन्हनि में शेप वठी सघे थो, बाक़ी पंहिंजी फिक्स्ड शेप न आहे हिनखे। हाणे पेन आहे न, पेन जी त फिक्स्ड शेप आहे न, सॉलिड आहे, किथे बि मां रखी छॾियां, छा पंहिंजी शेप चेंज कंदो? कोन कंदो। पर लिक्विड पंहिंजी शेप चेंज कंदो ईंदो। मीन्स कंटेनर में वठी सघे थो। गिलास में आहे त गिलास वारी शेप आहे, जग में आहे त जग वारी शेप आहे, ठीकु आहे न, बाल्टी में आहे त बाल्टी वारी शेप आहे। माना शेप हिन जी डेफिनेट न आहे। सही आहे बाबा? उन खां पोइ
Number 3, gas. Having no fixed shape and volume. जेका गैस हूंदी आहे उन जी वरी फिक्स्ड शेप बि न हूंदी आहे, फिक्स्ड वॉल्यूम बि न हूंदो आहे। हाणे थोरो लिक्विड स्टेट ते अचूं था त हीअ जेको आहे सो डेफिनेट शेप छो न, सॉरी डेफिनेट शेप छो कोन हूंदी आहे हिनजी, डेफिनेट शेप हिनजी छो कोन हूंदी आहे, वजह कहिड़ी आहे हिनजी? वजह हिनजी इहा आहे त हिन जा जेके मालिक्यूल्स हूंदा आहिनि इहे थोरो थोरो छा हूंदा आहिनि, परे हूंदो आहे, थोरो थोरो हिननि में छा हूंदो आहे, स्पेस हूंदो आहे हिननि मालिक्यूल्स में। हाणे जेकॾहिं थोरो थोरो स्पेस हूंदो त लाज़मी ही थोरो अॻिते मूव कंदा, ही त मूव कोन था करे सघनि न, इहे मूव नथा करे सघनि, पर ही त मूव करे था सघनि न। माना जेकॾहिं पाणी हारियां थो माइट, इहे हिक ॿिए जे मथां स्लिप थींदा आहिनि, स्लिप थींदा आहिनि, इन्हनि में जेको मोशन हूंदो आहे दैट इज़ जेको मोशन हूंदो कहिड़ो हूंदो, दैट इज़ ट्रांसलेटरी मोशन। कहिड़ो मोशन हूंदो आहे? ट्रांसलेटरी। माना ही अॻिते वधी सघनि था, माना जेके लिक्विड जा मालिक्यूल्स आहिनि इहे अॻिते वधी सघनि था। जेकॾहिं मां हारंदमि पाणी, हिक ॿिए जे मथां स्लिप थींदा आहिनि, पाणी अॻिते वधंदो आहे न। पाणी छो वधंदो आहे? छो त हिक ॿिए जे मथां छा थींदा आहिनि, स्लिप थींदा आहिनि, ऐं हिन जे करे हिन में कहिड़ो मोशन हूंदो आहे? ट्रांसलेटरी मोशन हूंदो आहे। कहिड़ो मोशन? ट्रांसलेटरी। ट्रांसलेटरी मीन्स लीनियर बि चई सघो था तव्हां, मीन्स जेको अॻिते वधंदो आहे, ट्रांसलेटरी मोशन ड्यू टू दे स्लिप वन एनदर। ठीकु आहे। उन खां पोइ हीउ जेको हूंदो आहे, हिन में जेको मोशन हूंदो आहे उहो हूंदो आहे वाइब्रेटरी मोशन। ॾिसो मोबाइल हूंदी आहे वाइब्रेट कंदी आहे, कंहिं बि शइ खे तव्हां धक खणंदो, जेका सॉलिड शइ हूंदी आहे वाइब्रेशन कंदी, वाइब्रेशन कंदी आहे न, तव्हांखे ख़बर आहे। हींअर बि तव्हां चेयर खे धक हणो, कंहिं बि शइ खे धक हणो, उन में वाइब्रेशन थींदी। वाइब्रेशन छो थी थिए? जो जेके सॉलिड जा मालिक्यूल हूंदा आहिनि हिक ॿिए जे बिल्कुलु वेझे धक हणंदा आहियूं त हिननि में वाइब्रेशन पैदा थींदी आहे, त हिननि में जेको मोशन हूंदो दैट इज़ वाइब्रेटरी मोशन। कहिड़ो मोशन हूंदो? वाइब्रेटरी मोशन हूंदो। उन खां पोइ नंबर 3 आहे स्टेट, उहो आहे गैस, गैसियस स्टेट, गैस वारी हालत। ठीकु आहे न। इन में छा थींदो आहे? हैविंग नो फिक्स्ड शेप एंड वॉल्यूम। इन जी नई शेप फिक्स्ड हूंदी आहे, नई वॉल्यूम। उहो कीअं? जीअं हाणे हिते गैस मौजूदु आहे, तव्हांखे ख़बर आहे केतिरी गैस मौजूदु आहे? वज़न बि तव्हांखे न आहे ख़बर हींअर केतिरो आहे, ख़बर आहे? हींअर पाणी त हूंदो, तव्हां वज़न मालूम करे सघो था, पर हींअर जेका गैस मौजूदु आहे हिते, हुनजो तव्हां वॉल्यूम ॿुधाए सघो था केतिरी मौजूदु आहे हींअर गैस? कोन था ॿुधाए सघो, बिकॉज़ गैस हैज़ नो फिक्स्ड वॉल्यूम। ऐं हींअर तव्हां शेप ॿुधाए सघो था त कहिड़ी आहे हिनजी गैस जी, शेप बि नथा ॿुधाए सघो। तंहिंजे करे गैस खे ॿई न फिक्स्ड शेप हूंदी आहे, न फिक्स्ड वॉल्यूम हूंदो आहे। ठीकु आहे न। एग्जाम्पल तव्हांजे साम्हूं आहे हींअर, मीन्स गैस खे न फिक्स शेप हूंदी आहे, न फिक्स्ड वॉल्यूम हूंदो आहे। छो ईअं छो हूंदो आहे? छो त हिन जा मालिक्यूल्स हिक ॿिए खां तमामु घणो परे हूंदा आहिनि। दे आर वाइडली सेपरेटेड टू ईच अदर। द मालिक्यूल्स ऑफ gases are widely separated to each other। ही हिक ॿिए खां तमामु घणो परे हूंदा आहिनि, तंहिंजे करे ही फ्री टू मूव करे सघनि था। गैस आसानी सां मूव करे सघे थी। छो मूव थी करे सघे? छो त हिन जो जेके मालिक्यूल्स हूंदा आहिनि हिक ॿिए खां तमामु घणो परे हूंदा आहिनि, आसानी सां ई माना मूव करे सघनि था। हाणे रश आहे, तव्हां आसानी सां मूव करे सघंदा, तव्हां कोन था करे सघो न, अॻिते पोइते बि नथा थी सघो, सफ़ा मिली वेठा आहियो तव्हां। ठीकु आहे न। पर जेकॾहिं परे परे हूंदो त आसानी सां मूव करे सघंदो। ईअं ई जेके ही मालिक्यूल हूंदा आहिनि गैसिस जा, उहा बि तमामु घणो परे परे हूंदा आहिनि, आसानी सां हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ताईं मूव करे सघनि था। इन्हनि में उहो जेको मोशन हूंदो आहे कहिड़ो हूंदो आहे? दैट इज़ ट्रांसलेटरी मोशन। ट्रांसलेटरी मोशन हूंदो आहे इन्हनि में बि। ठीकु आहे न बाबा। इन्हनि में बि कहिड़ो मोशन हूंदो आहे? ट्रांसलेटरी मोशन हूंदो आहे। हिननि जी फिक्स्ड शेप ऐं फिक्स्ड वॉल्यूम छो न हूंदो आहे? छो त ही मालिक्यूल्स हिक ॿिए खां तमामु घणो परे हूंदा आहिनि, फ्री टू मूव करे सघंदा आहिनि। बट इट कैन, gases can take volume and shape in any container।
पर ही जेको आहे जो गैसिस हूंदियूं आहिनि इहे वॉल्यूम ऐं शेप ही बि वठी सघनि थियूं कंहिं शइ में कंटेनर में। जीअं ऑक्सीजन जो सिलेंडर हूंदो तव्हां ॾिठो हूंदो, ॾिठो आहे न। हाणे वज़न तव्हांखे ख़बर आहे न, जे हुनखे मापियो वज़न बि हूंदो आहे हुनजो। जीअं कार जी किट हूंदी आहे CNG किट, हुन में तव्हां वेंदव CNG स्टेशन ते, तव्हां चवंदव 2 किलो गैस पवंदी हुन में, या 3 किलो या 4 किलो, माना ॾिसो वॉल्यूम आहे न हुनजो। पर वॉल्यूम कंहिं में थी वठी सघे गैस, कंहिं बि कंटेनर में। वज़न सां गॾोगॾु हुनजी शेप बि थी वेंदी। सिलेंडर में आहे त सिलेंडर वारी शेप आहे हुनजी, ठीकु आहे। ऑक्सीजन जो सिलेंडर आहे त ऑक्सीजन जे सिलेंडर वारी शेप आहे हुनजी। कहिड़ी बि शइ में हूंदी माना उहा गैस उहा शेप वठी वेंदी कंहिं बि कंटेनर में। माना शयुनि खे त छा सां ज़ाहिर कयो, कंटेनर सां, ठीकु आहे न बाबा। त मीन्स ही बि वॉल्यूम ऐं शेप वठी सघे थी पर कंहिं कंटेनर जे अंदरि। डिफिकल्टी त कोन पई थिए, ठीकु आहे, ओके। माना ही 3 स्टेट्स आहिनि, माना सॉलिड, लिक्विड एंड गैस। लिखी छॾियो हेठियो। उन खां पोइ नेक्स्ट हिते जेको टॉपिक आहे उहो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर। इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द स्टेट्स ऑफ मैटर। माना टेम्परेचर जो इफेक्ट कहिड़ो थींदो आहे स्टेट्स ऑफ मैटर ते। लाज़मी टेम्परेचर जॾहिं वधंदो आहे त उहो जेके स्टेट्स हूंदियूं आहिनि मैटर जी उन्हनि ते इफेक्ट थींदो आहे, उन्हनि ते इफेक्ट थींदो आहे न। कीअं, जीअं बर्फ़ आहे, फ्रिज मां कॾहिं ॿाहिरि रखी छॾियो, टेम्परेचर फ्रिज जो जेको आहे ॿियो आहे, ॿाहिरि जो छा आहे उहो ॿियो आहे। मीन्स थींदो छा आहे त मीन्स जॾहिं बर्फ़ खे ॿाहिरि कढंदो कहिड़ी स्टेट में कन्वर्ट थी वेंदी, लिक्विड वारी हालत में। इनखे जे मां टेम्परेचर अप्लाई कयां त इहो छा थींदो, लिक्विड स्टेट में कन्वर्ट थींदो न, या कोन थींदो, थी वेंदो। त मीन्स इफेक्ट ऑफ टेम्परेचर जेको आहे उहो मॉलिक्यूल्स ते कीअं थींदो आहे। मीन्स जॾहिं टेम्परेचर अप्लाई थींदो आहे मॉलिक्यूल्स जे मथां, मॉलिक्यूल्स जी जेका एनर्जी आहे उहा छा थींदी आहे, काइनेटिक एनर्जी, काइनेटिक एनर्जी। काइनेटिक एनर्जी इज ड्यू टू मोशन। काइनेटिक एनर्जी मीन्स ड्यू टू मोशन। का बि शइ मोशन में हूंदी त हुन में कहिड़ी एनर्जी हूंदी, दैट इज काइनेटिक एनर्जी। मीन्स जॾहिं टेम्परेचर अप्लाई थींदो त हुननि जी मोशन वधंदी, कंहिंजी, मॉलिक्यूल्स जी। ऐं मॉलिक्यूल्स जॾहिं मोशन वधंदी त पोइ छा थींदा, कहिड़ी एनर्जी पजेस कंदा उहे, दैट इज काइनेटिक एनर्जी। मीन्स जॾहिं टेम्परेचर अप्लाई थींदो आहे तॾहिं इहे हिकिड़ी स्टेट खां ॿी स्टेट में कन्वर्ट थींदियूं आहिनि। या त टेम्परेचर खे वधाए छॾिबो आहे या त टेम्परेचर खे घटाए छॾिबो आहे। त उहे स्टेट्स आहिनि। त मीन्स जॾहिं टेम्परेचर वधाइबो आहे त कहिड़ी स्टेट में कन्वर्ट थींदो, या टेम्परेचर घटाइबो त उन प्रोसेस खे छा चइबो, उहो प्रोसेस आहिनि कुझु। मीन्स जॾहिं टेम्परेचर अप्लाई थींदो आहे त स्टेट्स जेके आहिनि हिकिड़ी स्टेट खां ॿी स्टेट में कन्वर्ट थींदी आहे। वेन temperature is applied, then the state of matter will be changed, such as from solid to liquid or liquid to gas। माना जॾहिं टेम्परेचर अप्लाई थींदो त इहे स्टेट्स जेके आहिनि सॉलिड खां लिक्विड में बि कन्वर्ट थी सघनि थियूं ऐं लिक्विड खां गैसिस में बि कन्वर्ट थी सघनि थियूं। हाणे थींदो छा आहिनि, जा कुझु टर्म्स आहिनि। माना जॾहिं सॉलिड खां लिक्विड में कन्वर्ट थींदो उन टर्म खे छा चइबो आहे, लिक्विड खां जॾहिं गैस में कन्वर्ट थींदो उनखे छा चइबो आहे, ठीकु आहे न। त हाणे फस्ट ऑफ ऑल जेको सभिनी खां पहिरियों टर्म आहे उहो हूंदो आहे मेल्टिंग, पोइ हूंदो आहे बॉइलिंग, बॉइलिंग खां पोइ एवापोरेशन, कंडेंसेशन, सब्लिमेशन, ठीकु आहे न। इहे कुझु टर्म आहिनि। जॾहिं मीन्स टेम्परेचर अप्लाई थींदो आहे त पोइ छा थींदो आहे, मीन्स जॾहिं ॾिसो सॉलिड जेको हूंदो आहे, सॉलिड जॾहिं लिक्विड में कन्वर्ट थींदो आहे, मीन्स जॾहिं स्टार्ट थींदो आहे कन्वर्ट थियनि, मीन्स जॾहिं बर्फ़ ॻरंदी आहे न, बर्फ़ ॻरंदी आहे न, पोइ बर्फ़ छा थींदी आहे, मेल्ट थींदी आहे। बर्फ़ छा थींदी आहे, मेल्ट। मेल्ट जो मतिलबु आहे ॻरंदी आहे बर्फ़। जॾहिं ॻरंदी आहे उनखे छा चइबो आहे,
दैट इज मेल्टिंग, उनके छा चइबो आहे मेल्टिंग. When solid start converting into liquid state, then the point is called melting point. That point is called melting point. Means जॾहिं सॉलिड लिक्विड में स्टार्ट थियणु शुरू थी वञे उहा पॉइंट जितां खां स्टार्ट थी वञे पॉइंट खे छा चइबो आहे मेल्टिंग पॉइंट चइबो आहे. हाणे मेल्टिंग पॉइंट जेका वाटर जी हूंदी आहे मीन्स आइस जी उहा छा हूंदी 0 डिग्री सेंटीग्रेड. ॾिसो जेका फ्रिज हूंदो आहे डिफ्रीज़र उन में टेम्परेचर 0 खां हेठि हूंदो आहे माइनस में तव्हां ॿुधो हूंदो मौसम जो हाल मीन्स जॾहिं मरी में हूंदो माइनस में हूंदो आहे न टेम्परेचर. माइनस जो मतिलबु आहे माइनस में जॾहिं हूंदो त उते छा जेका बि शइ हूंदी उहा मीन्स लिक्विड छा में कन्वर्ट थींदो सॉलिड में कन्वर्ट थींदो. माना टेम्परेचर पोइते पियो वञे, टेम्परेचर पोइते वेंदो त मीन्स लिक्विड छा में कन्वर्ट थींदो सॉलिड में कन्वर्ट थींदो. ऐं जॾहिं सॉलिड लिक्विड में कन्वर्ट थींदो हुनखे छा मेल्ट माना ॻरे पियो मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट ऑफ वाटर इज़ 0 डिग्री सेंटीग्रेड. 0 डिग्री ठीकु आहे न. त माना 0 डिग्री सेंटीग्रेड ते पाणी जेको आहे बर्फ़ मां कहिड़ी हालत में कन्वर्ट थींदो आहे मीन्स लिक्विड वारी स्टेट में माना कन्वर्ट थींदो आहे. उन खां पोइ जॾहिं लिक्विड गैस वारी हालत में कन्वर्ट थींदो उन पॉइंट खे छा चइबो आहे बॉइलिंग पॉइंट. बॉइल कंदा आहियूं न कंहिं शइ खे बॉइल मीन्स पाणी खे गरम कंदा आहियूं त पोइ अहिड़ी पॉइंट ईंदी आहे जिते पाणी कन्वर्ट थींदो आहे गैस वारी हालत में. कहिड़ी हालत में गैस वारी हालत में कन्वर्ट थींदो आहे न. एवोपरेशन थींदो आहे ॿाहिरि वेपर्स माना तव्हां ॾिसंदव पाणी जे मथां वेपर्स हूंदा आहिनि माना उहे वेपर्स कहिड़ी सूरत में कन्वर्ट थींदा आहिनि गैस जी सूरत में कन्वर्ट थींदा आहिनि. मीन्स बॉइलिंग पॉइंट माना पाणी जॾहिं हाणे पाण सभु शयूं ॾिसूं पिया वाटर जूं छा जूं छो त वाटर में 3 स्टेट्स तव्हां पंहिंजी डेली लाइफ में ॾिसी सघो था. हिन जे करे पाण वाटर में इहे 3 शयूं ॾिसंदासीं. मीन्स बॉइलिंग पॉइंट जेका आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर इज़ 100 डिग्री सेंटीग्रेड. सही आहे. माना 100 डिग्री सेंटीग्रेड ते जेको लिक्विड आहे उहो छा में कन्वर्ट थींदो आहे गैस वारी हालत में कन्वर्ट थींदो आहे बॉइल थींदो आहे माना गैस जी सूरत में कन्वर्ट थींदो आहे. सही आहे बाबा. उन खां पोइ ॿियो आहे उहो एवोपरेशन. एवोपरेशन छा हूंदो आहे जॾहिं सॉलिड लिक्विड में कन्वर्ट लिक्विड जॾहिं गैस में कन्वर्ट थींदो आहे लिक्विड जॾहिं गैस में कन्वर्ट थींदो आहे उन प्रोसेस खे छा चइबो आहे एवोपरेशन. ऐं अहिड़ी पॉइंट माना हाणे तव्हां ॾिसंदव त मेल्टिंग ऐं एवोपरेशन बॉइलिंग ऐं एवोपरेशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे. बॉइलिंग उहा पॉइंट हूंदी आहे छा पॉइंट हूंदी आहे जितां खां कन्वर्ट थींदो आहे लिक्विड गैस में. ऐं जेको प्रोसेस हूंदो आहे जॾहिं लिक्विड गैस में कन्वर्ट थींदो आहे वेन लिक्विड converted into gas is called evaporation. ठीक है ना. ऐं उन खां पोइ कंडेंसेशन जेको हूंदो आहे when gas converted into liquid state is called condensation. सही है. अपोजिट प्रोसेस आहिनि भाई. मीन्स जॾहिं लिक्विड कन्वर्ट थींदो आहे गैस में उनखे छा चइबो एवोपरेशन. जॾहिं पाणी खे गरम कंदा आहियूं न वेपर्स ॿाहिरि वेंदा आहिनि उन प्रोसेस खे छा चइबो आहे एवोपरेशन. पर तव्हां ॾिसंदा ढक ॾेई छॾंदव मथां ढक जॾहिं लाहींदा आहियो त ढक जे मथां पाणी हूंदो आहे न माना उहो एवोपरेशन खां वरी कंडेंसेशन प्रोसेस मीन्स वरी जेको गैस वारी हालत आहे वरी साॻियो छा में कन्वर्ट थींदी आहे लिक्विड स्टेट में.
पाणी गरम कयो आहे न कॾहिं कयो हूंदो, ठीकु आहे, मीन्स मथां ढक न ॾियो त पाणी ॿाहिरि हलियो वेंदो आहे, ठीकु आहे न, जेको एवोपरेशन जी सूरत मीन्स गैसिस जी सूरत में उॾामी वेंदो आहे। पर जेके ढक ॾेई छॾंदा हो वरी साॻियो उते प्रोसेस कंडेंसेशन प्रोसेस थी रहियो हूंदो आहे, मीन्स ढक जे मथां तव्हां ॾिसंदो पाणी हूंदो आहे, मीन्स साॻियो जेको गैस आहे जेका मथे वई मीन्स वेपर्स, वरी साॻे कहिड़ी स्टेट में अची विया। हिन जो वरी जेको एग्ज़ाम्पल आहे पंहिंजे डेली लाइफ सां उहो हूंदो आहे वाटर साइकिल। उहो छा आहे बाबा? वाटर साइकिल। वाटर साइकिल आखिरी टॉपिक आहे चैप्टर जो, चैप्टर में यही टॉपिक आहिनि। त वाटर साइकिल जेको हूंदो आहे हिन में छा थींदो आहे, सभु प्रोसेस थींदा आहिनि। मीन्स हाणे ॾिसो फॉर एग्जाम्पल दिस इज ए सी, ठीकु आहे न, सन, ये जॾहिं जा रेज़ अची पाणी जे मथां पाणी ते स्ट्राइक कंदा आहिनि त हितां खां पोइ कुझु वेपर्स निकिरंदा आहिनि। छा निकिरंदा आहिनि? वेपर्स। माना इहो वाटर साइकिल छा हूंदो आहे, सदाईं हलंदो रहंदो आहे, कॾहिं बि बीहंदो न आहे। सही आहे। हिते हिननि जो एग्ज़ाम्पल ॾिसंदासीं। मीन्स ॾिसो ही सी छा, हिन में छा आहे? लिक्विड। लिक्विड हूंदो आहे न, हिते क्लाउड्स ठही वेंदा आहिनि। मीन्स ही कहिड़ी सूरत में हूंदा आहिनि? गैस जी सूरत में हूंदा आहिनि। कहिड़ी सूरत में हूंदा आहिनि? गैस जी सूरत में। मीन्स जॾहिं लिक्विड कन्वर्ट थियो गैस में त हिन प्रोसेस खे छा चइबो? एवापोरेशन। हिन खे छा चइबो? छा में कन्वर्ट थियो लिक्विड? गैस में। माना क्लाउड्स छा हूंदा आहिनि? कहिड़ी सूरत में हूंदा आहिनि? गैस जी सूरत में। हिते वरी हिकिड़ो ॿियो प्रोसेस थींदो आहे, वरी जेके गैस क्लाउड्स हूंदा आहिनि हिते वरी हिक ॿिए खे टकर हणंदा आहिनि त हुते वरी छा थींदो आहे? हिक ॿिए सां टकर हणंदा, पोइ इहे वरी छा में कन्वर्ट थींदा आहिनि? रेन जी सूरत में। रेन जी सूरत में, ठीकु आहे न। रेन जी सूरत में वरी इन प्रोसेस खे छा चइबो? मीन्स गैस वरी छा में कन्वर्ट थी वई? लिक्विड में। माना इन प्रोसेस खे छा चइबो? कंडेंसेशन। माना हिकिड़ो ई एग्ज़ाम्पल तव्हां वाटर साइकिल में ॾिसी सघो था त एवोपोरेशन एंड कंडेंसेशन छा हूंदो आहे? मीन्स जॾहिं लिक्विड गैस में कन्वर्ट थियो क्लाउड्स में त छा पियो थिए? एवोपोरेशन। ऐं जॾहिं क्लाउड्स वरी जॾहिं मींहुं वसंदो आहे त मीन्स लिक्विड तव्हांखे ॾिसण में ईंदो आहे, उहो कहिड़ो प्रोसेस आहे? दैट इज़ कंडेंसेशन प्रोसेस। इहो प्रोसेस पियो हलंदो आहे। वरी पाणी, माना किनो पाणी जेको हूंदो आहे या जेको पाणी हूंदो आहे वरी साॻियो रिवर में वेंदो आहे, रिवर खां पोइ वरी समुंड में वेंदो आहे, वरी प्रोसेस इहो पोइ हलंदो। हिन जे करे हिनखे छा चइबो आहे? वाटर साइकिल। वरी हिन में ईंदो आहे, ठीकु आहे, इहो साइकिल पियो हलंदो आहे, पाणी कॾहिं बि ख़तमु या वधंदो न आहे, उहो वाटर साइकिल जी सूरत में कन्वर्ट थींदो आहे। ठीकु आहे न बाबा? माना हीउ चैप्टर तव्हांजो चैप्टर नंबर 5 जेको हो इहो कंप्लीट थियो। इन में इहे टॉपिक आहिनि। ठीकु आहे न बाबा? सब्लिमेशन। सब्लिमेशन हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस जंहिंमें जॾहिं बि सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट थी वञे गैस वारी सूरत में। कहिड़ी सूरत में? कि अहिड़ी शयूं आहिनि जेके डायरेक्टली लिक्विड वारी स्टेट में न ईंदियूं आहिनि, उहे डायरेक्टली गैस वारी हालत में हली ईंदियूं आहिनि। हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ॿुधायां। मीन्स जेका नेप्थलीन हूंदी आहे, नेप्थलीन, नेप्थलीन शायदि तव्हां ॾिठी हूंदी, हिन केमिकल हिकिड़े क़िस्म जो, ठीकु आहे, त उनखे जॾहिं तव्हां गरम कंदव त उहो लिक्विड वारी स्टेट में डायरेक्टली कहिड़ी स्टेट में हली ईंदो? गैस वारी हालत में हली ईंदो। या त पोइ जीअं फॉर एग्ज़ाम्पल हीअ चेयर आहे, चेयर खे तव्हां साड़ियो था त कहिड़ी स्टेट में हली थी वञे? गैस वारी। लिक्विड वारी स्टेट में हले वञे थी। त कुझु अहिड़ा सब्सटेंस आहिनि जेके डायरेक्टली कहिड़ी हालत में हली वेंदा आहिनि? गैस वारी हालत में। वेन सॉलिड डायरेक्टली converted into gaseous state is called sublimation. ठीक है, समझ में आयो सब्लिमेशन छा हूंदो आहे? सब्लिमेशन छा हूंदो आहे? समझ में आयो? इन में क्वेश्चन हुजे कंहिं में बि टॉपिक में? ओके, थैंक यू।